मटियारी मां ख़बर ॾींदा हलो त डायरेक्टर जनरल मॉनिटरिंग ऑफिसर ज़ैनुल आबिदीन अंसारी जी ज़िले मटियारी मुख़्तलिफ़ स्कूलनि जी सरप्राइज़ विज़िट दौरान केतिरनि ई स्कूलनि में उस्ताद गैर हाज़िर मिलिया, जॾहिं त केतिरनि ई स्कूलनि में शागिर्दनि जी हाज़िरी बि तमामु घटि नज़र आई ऐं इन्हनि स्कूलनि में उस्ताद हद खां वधीक मुक़ररु थियल हुआ। उन मौक़े ते उस्तादनि जी गैर हाज़िरी ऐं शागिर्दनि जे घटि तइदाद मुतालिक़ सख़्त कावड़ जो इज़हार कयो ऐं चयो त गैर हाज़िर ऐं घोसड़ू उस्ताद जेके मासूम शागिर्दनि जे मुस्तक़बिल सां खेॾे रहिया आहिनि, इन्हनि खे कंहिं बि सूरत में माफ़ न कयो वेंदो। ॿिए तरफ़ डायरेक्टर जनरल मॉनिटरिंग ज़ैनुल आबिदीन अंसारी सेक्रेटरी तालीम खे ख़त लिखी गैर हाज़िर ऐं घोसड़ू उस्तादनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जी सिफ़ारिश कई आहे। इन सां गॾु ख़त में इन्हनि उस्तादनि खे पिणु बदिली करण जी सिफ़ारिश कई वई आहे जेके STR रेशियो जे उबतड़ मुक़ररु थियल आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।